थदड़ों हवाओं उते इश्क वारा लहन रोज लाऊं कंदो सलव छोड़े कंदो सलव छोड़े जी परवर पुजारी जी परवर पुजारी मदीने जमाणू मदीने जो पानी असा रोज सारियों असा रोज सारियों आहे दिल विगाड़ी आहे दिल विगाड़ी मदीने जमाणू मदीने जो पानी मदीने जमेवा मदीने जिमानी मदीने जमेवा मदीने जिमानी उता जे माण्हुन जी मिठी मेज़बानी डिठी सीन उतड़े डिठी सीन उतड़े काई दिल को माणी काई दिल को माणी मदीने जमाणू मदीने जो पानी कयो मुर्शिद दिल बर सयते मिठल मेहरबानी कयो मुर्शिद दिल बर सयते मिठल मेहरबानी अवाडे अचण ले आहे दिल दीवानी हला सिंध मां हला सिंध मां करे हिक हिकाणी करे हिक हिकाणी मदीने जमाणू मदीने जो पानी असा रोज सारियों असा रोज सारियों आहे दिल विगाड़ी आहे दिल विगाड़ी मदीने जमाणू मदीने जो पानी सुभान अल्लाह सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ न सुभान अल्लाह। जेके दोस्त अॻियां वेठा आहियो बिराए महिरबानी करे तव्हां जे लाइ दीदार काफ़ी आहे साईंजन के मिलण जी तकलीफ़ न ॾियो ऐं आख़िर में दुआ जे टाइम ते बि तव्हां अॻियां जेके वेठा हूंदा न उहो उथी पवंदा आहियो बिराए महिरबानी करे जे हींअर दीदार में मसरूफ़ आहियो त दुआ जे टाइम ते बि ईअं ई वेठा हुजिजो ऐं उथण जी कोशिश न कजो। हिन वक़्तु वाई पढ़ण जे लाइ ऐं अर्ज़ु रखंदुसि फ़क़ीर चाकर करमी जी ख़िदमत में पाण ईंदा ऐं तव्हां असांजे साम्हूं नाज़ शरीफ़ जो नज़रानो पेश कंदा फ़क़ीर चाकर करमी। अल्लाह 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 सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। है हाल मोरम मौजा साथी कर खबर का यार जी ओ दे खबर खुलंदी कदे दे खबर ओ खुलंदी कदे मोते दरी दीदार जी हाल मोरम मौजा साथी कर खबर का यार जी ओ दे खबर खुलंदी कदे दे खबर खुलंदी कदे ओ
मोते दरी दीदार जी हाल मोरम मोजा साथी कर खबर का यार जी ओ यार जे फेराक में रोज शबारी हूँ कया यार जे फेराक में रोज शबारी हूँ कया ओ कद वठण ई दो खबर ओ कद वठण ई दो खबर महबूब मो बीमार जी हाल मोरम मोजा साथी कर खबर का यार जी ओ दे खबर खुलदी कदें दे खबर ओ खुलदी कदें मुँह ते दरी दीदार जी हाल मोरम मोजा साथी कर खबर का यार जी ओ दर्द जा दूहा दुख्या अज बाह थी भड़के अंदर दर्द जा दूहा दुख्या अज बाह थी भड़के अंदर सौज में सीनो सड़ो सौज में सीनो सड़ो सुध ना रही संसार जी हाल मोरम मोजा साथी कर खबर का यार जी ओ दे खबर खुलंदी कदें दे खबर ओ खुलंदी कदें मुँह ते दरी दीदार जी हाल मोरम मोजा साथी कर खबर का यार जी ओ दिल रुबा मिलंदो कदें दर्द ही लहंदो कदें दिल रुबा मिलंदो कदें दर्द ही लहंदो कदें है यार ही चवंदो कदें यार ही ओ चवंदो कदें यो का निशानी प्यार जी हाल मोरम मोजा साथी कर खबर का यार जी दे खबर खुलदी कदें दे खबर ओ खुलदी कदें मुँह ते दरी दीदार जी हाल मोरम मोजा साथी कर खबर का यार जी ओ दे दिलासो को मिठा मिलंदा कदें साजन सुठा है कुर्ब में आयो कुठा कुर्ब में आयो कुठा झोरी आजी यार जी हाल मोरम मोजा साथी कर खबर का यार जी ओ दे खबर ओ खुलंदी कदें दे खबर खुलंदी कदें मुँह ते दरी दीदार जी हाल मोरम मोजा साथी कर खबर का यार जी ओ दिल जे जख्मन ते अची ओ रख का मिठा मरहम पटी ओ सूर साजन जी सटी है सूर साजन जी सटी मोहल आया सिंगार जी हाल मोरम मोजा साथी कर खबर का यार जी ओ दे खबर खुलंदी कदें दे खबर ओ खुलंदी कदें मुँह ते दरी दीदार जी हाल मोरम मोजा साथी कर खबर का यार जी सुन दिल बर सायसा तू अची गाल करे सौली सची ओ सुन दिल बर सायसा तू अची गाल करे सौली सची है मन में वे मां
मातम मची मन में वे मातम मची सिक सार थम सरदार जी हाल मोरम मुझा साथी कर खबर का यार जी ओ दे खबर खुलदी कॾहिं दे खबर ओ खुलदी कॾहिं मूं ते दरी दीदार जी हाल मोरम मुझा साथी कर खबर का यार जी सुभान अल्लाह सब चो सुभान अल्लाह ही हुया फ़कीर चाकर करमी जंहिं मुर्शिद मुरबी जो लिखल शेर पढ़ियो हिन वक्त चंद मिसरन जे लाइ अर्ज़ रखंदुसि दरबार आलिया दिलबराबाद शरीफ का तालिब इल्म हाफिज़ अली अकबर जी खिदमत में पाण ईंदा बमिसराट जो नाले वारो पेश कंदा उन खां बाद खलीफ़ा हाजी महमूद जी खिदमत में अर्ज़ा त स्टेज जे करीब करीब अचनि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दर्शन तुझे दिल भर मुझी दिलड़ी कई दीवानिया दर्शन तुझे दिल भर मुझी दिलड़ी कई दीवानिया दिलड़ी कई दीवानिया सा मोहब्बत में मस्तानिया दर्शन तुझे दिल भर मुझी दिलड़ी कई दीवानिया दिलड़ी कई दीवानिया सा मोहब्बत में यार मस्तानिया दिल भर मुझे दिलड़ी कई दीवानिया तिरछी नजर सा तो जो निहारो नूरी नजर जो जाम प्यारो तिरछी नजर सा तो जो निहारो नूरी नजर जो जाम प्यारो नीह नजर जे आड़े उथारो नीह नजर जे आड़े उथारो राहत थी वई रवानी अल्लाह राहत थी वई रवानी दर्शन तुझे दिल भर मुझी दिलड़ी कई मस्तानी दर्शन तुझे मुर्शिद मुझी तुझो मुरकण मन के मोहण तुझो बोलण दिल के चोलण सच्चा ना सुभान अल्लाह तुझो मुरकण मन के मोहण तुझो बोलण दिल के चोलण चपड़ा चोरण कल्ब के कोरण चपड़ा चपड़ा चोरण कल्ब के कोरण हो त लगी हित हैरानी हो त लगी हैरानी दर्शन तुझे दिल भर मुझी दिलड़ी कई मस्तानी अल्लाह दिलड़ी कई मस्तानी दर्शन तुझे मुर्शिद मुझी चेहरो तुझो चंद्र का सोनो माल कठायो आमन मोहणो चेहरो तुझो चंद्र का सोनो माल कठायो आमन मोहणो हेड़ो जमाल न के मिलणो हेड़ो जमाल न के मिलणो मटना तुझो सानिया अला मटना तुझो सानिया दर्शन तुझे दिल भर मुझी हाँ दिलड़ी कई दीवानी
दर्शन तुझे दिल बर मुझी चंड जी चांड्रो की छाहे सूरज जी हित हाजत नाहे चंद्र जी चांड्रो की छाहे सूरज जी हित हाजत नाहे भर कखा वध जा रोशन आहे पाक तुझे से पेशानी आ अल्लाह पाक तुझे से पेशानी आ दर्शन तुझे दिल बर मुझी दिलड़ी कई दीवानी आ अल्लाह दिलड़ी कई मस्तानी आ अल्लाह दिलड़ी कई दीवानी आ दर्शन तुझे दिल बर मुझी आही गरीबन जो तू सहारो मेहर मोहब्बत मरवत वारो परवर पाक जो आही प्यारो गाल इहात निरालिया गाल इहात ईमानिया दर्शन तुझे दिल बर मुझी दिलड़ी कई दीवानिया दिलड़ी कई दीवानी आ सा मोहब्बत में मस्तानी आ दर्शन तुझे दिल बर मुझी यासीन इताहा मुज़म्मिल मुदस्सिर शान आतोई नाकल को सर तुझे जिक्र आला दिल बर तुझे जिक्र आला दिल बर कोली होत कुरानिया कोली होड़ कुरानिया दर्शन तुझे दिल बर मुझी दिलड़ी कई मस्तानिया हा दिलड़ी कई मस्तानिया दर्शन तुझे दिल बर मुझी तुझा थोरा आहिन थोरा गणनाई गायन खा बिगरेरा तुझा थोरा आहिन थोरा गणनाई गायन खा बिघणेरा दिल बर साईं ते साईं सगोरा मुर्शिद साईं ते साईं सगोरा मोहब्बत जी मेहरबानी आ अल्लाह मोहब्बत जी मेहरबानी आ दर्शन तुझे दिल बर मुझी अल्लाह दिलड़ी कई मस्तानी आ दर्शन तुझे दिल बर मुझी सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह मुर्शिदन करीमन जी मेहरबानी सा जे गज़ल पढ़ण चाहियो त मुर्शिदन जी शायरी भी असां वटि मौजूद आहे जेकॾहिं तकरीर करण चाहियो त उन तकरीर जा किताब भी आहिनि अगर मदीने वारे साईं जी मोहब्बत हासिल करण चाहियो त उहे किताब भी साईं असांखे ॾिना आहिनि अगर अल्लाह जे ज़िक्र जी मोहब्बत वठण चाहियो त उहे भी किताब आहिनि पर अल्हम्दुलिल्लाह नवा ब किताब आहिनि नेकी जो नतीजो ऐं बीमारियों ऐं भलाइयों हे ब किताब हज़रत क़िबला आलम साईं जा ब किताब हे नवा आहिनि गुज़िरियल जलसे के हिन ई दरगाह ते जेको पोयों जलसो थियो उन जे तकरीर कई हुई हिन आजिज़ उहा ई तकरीर आहे जेका किताबी सूरत में हिन जेको ॿ नुस्ख़ा तव्हांखे मूं सम्झाया हुया हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जंहिंजे करण सां अल्लाह ताला तव्हांजे गुनाहनि खे मिटी छॾींदो ॿियो अहिड़ो नुस्ख़ो तव्हांखे मूं अर्ज़ु कयो जंहिंजे करण सां अल्लाह ताला गुनाहनि खे नेकियुनि में बदिलाए छॾींदो इन मौज़ू ते क़ुर ऐं हदीस मंझां हिकिड़ो किताब छपजी आयो आहे तव्हां सभु वठो पढ़ो
ऐं पंहिंजे घर वारनि खे बि पढ़ी ॿुधायो। ही वरी पंहिंजो दरगाह सालियाबाद कराची में तकरीर थी बीमारियूं ऐं भलाइयूं। बीमारी छो ईंदी आहे ऐं बीमारी जा असरात माण्हू ते कहिड़ा थींदा आहिनि ऐं कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जिन जे करे इंसान जन्नत जो हक़दार थी वेंदो। हिकिड़ी हदीस उन किताब में मूं आंदी आहे, मदीने वारे साईं फरमायो जॾहिं माण्हू बीमार थींदो आहे पोइ जेकी इबादतूं न करे सघंदो त भला साईं अजुर साॻियो ॾींदुसि, जेको सिहत में कंदो अजुर उहो साॻियो मिलंदुसि। पोइ जे वरी अलाह ताला उनखे बीमारी खां सिहत ॾिनी त गोश्त पोश्त रत मटाए ॿियो पाक रत ॾींदुसि, पाक जिस्म ॾींदुसि। जे उन बीमारी में मरी वियो त अलाह ताला उनखे बिना हिसाब जी जन्नत ॾींदो। ॿी हिकिड़ी दुआ आहे मदीने वारे साईं सेखारी, के बीमार खां पुछणु वञूं न, मरीज़ खां पुछणु वञूं उनजे मथे ते हीअं हथु रखी 7 भेरा उहा दुआ पढ़ो, मौत खां सवाइ जी हर बीमारी खां शफ़ा। मौत जो तो कोई इलाज कोन्हे, सम्झो था, मौत जो कोई इलाज कोन्हे, बाक़ी मौत खां सवाइ ॿी जहिड़ी बि बीमारी हूंदी अलाह से उनखे शिफ़ा ॾे। इहो ही किताब आहे बीमारियूं ऐं भलाइयूं। ये 2 किताब इन्हनि जी विछाई आहे 100 रुपया। इंशाअल्लाह ये किताब प्रोग्राम खां बाद में वठंदासीं, पर फ़क़ीर तव्हां वटि हिन वक़्तु खणी अची रहियो आहे। जिन दोस्तनि न वरिता आहिनि उहे वठी वठनि। चंद कापियूं आहिनि।